अस्सलामु अलैकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। सवेर कराची खां निकिता हुआसीं, वञूं पिया जामशोरे कमकार सां। सो हिन वक़्तु जामशोरो टूल प्लाज़ा ते ब्रेक खयों आहे। अॼु तारीख़ आहे 14/1/2023, शनिचर भटारे जो ॾींहुं आहे। सो इंशाअल्लाह ताला जंहिं कमकार सां वञूं था उहो तसली सां खैर सां पूरो थी वरी 15-16 तारीख़ ते वापसि ईंदासीं। हीअ रस्तो साम्हूं वञे पियो हेॾां जामशोरो, हैदराबाद, सेवण, लाड़काणो, दादू, शिकारपुर ऐं असांजो शहर बि ॾहीं आहे। लाड़काणो, दादू, सेवण खां अॻिते गढ़िया सीन तमामु महबूबु शहर आहे। सो मोकिलाणी न आहे, दिलि दुआ में यादि कजो, अलाह ख़ैरु कंदो। वरी मिलंदासूं, वरी मुलाक़ातूं थींदियूं। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़क़ीर, जामशोरो टूल प्लाज़ा, कराची, जामशोरो, सिंध। ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह भाई।